जय झूलेलाल। प्यारा दोस्तो, ईश्वर एक दफ़ो वरी असांजी परीक्षा वठी रहियो आहे। जगह जगह वरी सां लॉकडाउन लगी रहियो आहे ऐं कोरोना महामारी जो बुरो दौर एक दफ़ो वरी शुरू थियो आहे। प्यारा दोस्तो, मां तव्हां सभिनी सां सिर्फ़ु एतिरो ई चवणु चाहियां थो, ॾाढी अफ़वाहुनि जे मथां ध्यानु न ॾिजो, ॾाढा वीडियो न ॾिसजो। लाशुनि जा लाश जेके अंतिम संस्कार जा वीडियो अचनि था, इन में घणा ई वीडियो बिल्कुलु भी ग़लति आहिनि, जंहिंमें कि पुराणी वीडियो जे एडिट करे ऐं अॼु घणा ई माण्हू मोकिले रहिया आहिनि ऐं उहो दहशत फैलाइण जो कमु कनि था पिया। कोरोना जे मौत ज़रूरु थियनि था पिया, लेकिन हमेशह यादि रखिजो, कोरोना बीमारी ठीकु थियण वारी आहे ऐं स्वस्थ माण्हू जंहिंखे कोई ख़ासि तकलीफ़ न आहे उहो त तमामु जल्दी ठीकु थी वञे, पर जंहिंखे कुझु बीमारी पहिरीं खां ई आहिनि उहे बि माण्हू डॉक्टर जी सलाह सां, पंहिंजे मेडिकल वारनि जी सलाह सां सुठी दवा वठी करे आराम करे पंहिंजी इम्यूनिटी पावर तमामु सुठो रखी ठीकु थी विया आहिनि ऐं ठीकु थी रहिया आहिनि। अगरि तव्हांखे बि कुझु थियो आहे त पहिरीं ॻाल्हि त तव्हां इहो पतो लॻायो कि तव्हांखे कोरोना आहे बि या न आहे, छो त मां हिन वक़्तु ॾिसी रहियो आहियां कि वायरल फ्लू बि ॾाढो फैलियो आहे। त घणनि माण्हुनि खे बुखार, ज़ुकाम, नज़लो ऐं लिङनि में सूरु जेको थिए थो पियो, उन्हीअ में अधिकतर अॼु मौसम बदिलजण जे कारण बि इहा बीमारी वायरल फ्लू जे रूप में साम्हूं आई आहे। ऐं मां चवां थो, अगरि तव्हांखे कोरोना बि थियो आहे त कोरोना कोई अहिड़ी भूत न आहे जो ठीकु न थिए। हीअ बि हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका फ्लू जी बीमारी आहे, जंहिंजो टीको बि निकितो आहे, अचण वारे ॾींहंनि में हिकदमि ग़ाइबु थी वेंदी। पर हाणे चूंकि महामारी साल ॿिनि सालनि खां हाणे फैली आहे त इहा तो तकलीफ़ देह आहे ऐं इन जे बारे में पूरे वर्ल्ड खे जानकारियूं घटि हुयूं। हाणे माण्हू ठीकु थियनि था पिया, तव्हांखे बि ठीकु थियणो आहे ऐं तव्हां ठीकु थी वेंदव। सुठो खाओ, सुठो सोचो ऐं सुठे नमूने आराम कयो। अफ़वाहुनि जी तरफ़ ध्यानु न ॾिजो ऐं अगरि तव्हांखे कोई तकलीफ़ थी आहे, पंहिंजे आसे पासे मेडिकल वारे दोस्त सां या जेके मेडिकल जे बारे में सुठी सम्झ रखनि था उन्हनि सां सलाह वठंदा रहिजो। तव्हां बिल्कुलु ठीकु थी वेंदव। नेगेटिव थाट तव्हांजे मन में न अचिणो खपे। मां ॾिसी रहियो आहियां घणा ई माण्हू दहशत में मरी था वञनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, दहशत में मरी न वञिजो, हमेशह हिमत रखिजो, प्रार्थना जारी रखिजो, प्रभुअ जे साम्हूं, झूलण साईं जे साम्हूं सुबुह जो उथिजो ऐं पलव पाइजो। सभु कोई ठीकु थी वेंदा ऐं तव्हांखे नुक़सानु न थींदो। आर्थिक समस्याऊं बि जेकी पहले बि आयूं हुयूं, हाणे बि आयूं आहिनि, साईं कंदो सभु ठीकु थी वेंदो। पहिरियों बि असां लड़ाई जीती आहे, अॻिते बि जीतींदासीं। जय झूलेलाल। हमेशह ई मन में पॉज़िटिव थाट रखिजो, नेगेटिव न रखिजो।